नमस्ते, जय झूलेलाल। सिंधी आखाणी ही चैनल जो नालो आहे। जी हाँ, सिंधी आखाणी नालो ॿुधी सम्झी विया हूंदा त हिन चैनल ते सिंधी आखाणियूं पेश कयूं वेंदियूं। अचो त हिकु सिंधी आखाणी ॿुधूं। हिन आखाणी में कंहिंजे बि जीवन जी कोई सच्चाई कान्हे, सभु किरदार काल्पनिक आहिनि जिन खे दिलि सां महसूसु करणो आहे बस। ऐं सिंधी ॿोली खे मिठास भरे लफ़्ज़नि में ॿुधी दिलि सां ख़ुशी महसूसु कंदासीं। हिन चैनल ते रोज़ हिकु एपिसोड अपलोड कयो वेंदो राति जो 10 बजे। तव्हां सभिनी खे निमाणी वेनिती आहे त लाइक ऐं कमेंट ज़रूरु कंदा।